अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गज़ाला आबड़ो आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास थींदो। मुल्क जी मौजूदा सियासी ऐं मुआशी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। वफ़ाक़ी काबीना जे 5 नुकाती एजेंडा जारी। इजलास में क़ौमी वेस्ट मैनेजमेंट पॉलिसी मंज़ूर कई वेंदी। पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियुनि जो दौरु जुलाई में शुरू थियण जो इम्कान। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चवे थो 7 ऐं 8 जाइज़े जो पॉलिसी फ्रेम वर्क पाकिस्तान खे ॾिनो वियो। IMF फाइनेंशियल पॉलिसी फ्रेमवर्क पाकिस्तान हवाले करे छॾियो आहे। PTI जे लॉन्ग मार्च दौरान भञ वारो केस। लाहौर जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत PTI जे 18 अॻवाननि जी उबूरी ज़मानत में 19 जुलाई ताईं वाध करे छॾी। PTI अॻवान जमशेद इक़बाल चीमा, हमाद अज़हर, यास्मीन राशिद, शफ़क़त महमूद ऐं एजाज़ चौधरी समेत 18 अॻवान अदालत में पेश थिया। इंटर बैंक में डॉलर 1 रुपयो 19 पैसा सस्तो थी वियो। इंटर मार्केट में डॉलर 206 रुपया 75 पैसनि जो थी वियो। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु मौसम ख़ुश्क ऐं शदीद गरम रहण जो इम्कान। सिंध ऐं ॾखण पंजाब में मौसम शदीद गरम रहण जी अॻकथी। मोहनजोदड़ो में गर्मी पद 48, दादू ऐं नवाबशाह में गर्मी पद 47 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान। बलोचिस्तान, सिबी ऐं नौकंडी में मौसम शदीद गरम रहंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसात जो नओं सिलसिलो जुमे जे ॾींहं खां शुरू थींदो। 1 जुलाई खां थरपारकर, उमरकोट ऐं ॿियनि इलाइक़नि में मींहं जो बसकारो थींदो। 5 जुलाई खां तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां गॾु कश्मीर, पंजाब ऐं बलोचिस्तान में बरसात पवंदी। गाजी कावड़ वेझो ॻोठु ख़ान मोहम्मद कुआड़ में रैली ते फायरिंग जे वाक़े जो केस दाख़िल। गाजी कावड़ ऐं वारह पुलिस जी कार्रवाई। 11 ॼणा गिरफ़्तार, 9 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। ऐं धाबेजी में कराची खे पाणी सप्लाई कंदड़ 2 पाइप लाइनूं धमाके सां फाटी पियूं। पाणी जी सप्लाई मुअतल, पाइप लाइनूं फाटण सबबि हज़ारें गैलन पाणी ज़ाया थी वियो।